मुरसलीन सुभान अल्लाह वाला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह अल्लाहु यज्तबी इलैहि मन यशा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हक़ नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। वणथा मेवो कन्ने वणथा बेवो कन्ने पर पाण न खाइन पंहिंजो सुभान अल्लाह ठिकर बितर छाड़ पूं दूणा धार सहने केडी लज लतीफ चए अदा वेचारन वणन फरियो वरी फरन फायदे कारण ॿियन जे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अजगोट दिलावर खान जतोई जे अंदर बस सिलसिले यारी शरीफ जे उन्वान ते एक जिक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई वई आहे जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असां जहिड़नि गुनाहगारनि ते मेहरबानी फरमाए उन जिक्र ऐं दुरूद वारी महफ़िल में रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशा अल्लाह ताला जंहिं सुहिणे करीम रब अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे उहो तव्हां असांजे अचण खे क़बूल बि फरमाईंदो।
छो तो तुंहिंजो ऐं मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे मखलूक सां केतिरो प्यार कंदो आहे। उन प्यार खे ॾिसण ऐं सम्झण जे लाइ कंहिंखों बि गाइड लाइन वठण जी ज़रूरत कोन्हे। जॾहिं सुबुह जो सवेर असां विंजी सिंजी तैयार थी ऐं दर्शनी चऊं, आईनो चऊं या शीशो चऊं, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ नाला। जॾहिं उन आईने जे साम्हूं बीहंदा आहियूं ऐं पंहिंजे पाण खे ॾिसी करे बेतहाशा ख़ुशि थींदा आहियूं। पंहिंजे सुहिणी सूंहं खे ॾिसी, पंहिंजे जवानीअ खे ॾिसी, कॾहिं पंहिंजे इज़त खे ॾिसी, कॾहिं पंहिंजे मक़ाम मर्तबे खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। पोइ जॾहिं न असांखे अल्लाह उहा ख़ुशी नसीब करे, उन ई वक़्तु उन ई आईने में निहारे करे रुॻी हिकिड़ो दिलि में ख़्यालु कयूं त हीअ सुहिणी सूरत ॾियण वारो मूंखे केरु आहे। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, जॾहिं न तव्हां असांखे पंहिंजो चहिरो ॾिसी ऐं अल्लाह जी वॾाई यादि आई त यकीन ॼाणो मुंहिंजो अल्लाह थो फरमाए, ऐं मुंहिंजा बाना, जेकॾहिं तो पंहिंजे सूंहं ते ख़ुशि थी करे चयो त ऐं मुंहिंजा करीम रब, तो मूंखे केॾो न हसीन बनायो आहे, हे तुंहिंजो करम आहे। ऐं मुंहिंजा करीम रब, तो मूंखे केॾी न जवानी अता फरमाई आहे, हे तो रब जो करम आहे। ऐं मुंहिंजा करीम रब, केॾी न दुनिया में तो मूंखे इज़त अता फरमाई आहे। ऐं मुंहिंजा करीम रब, हे तुंहिंजो करम आहे त मुंहिंजो अल्लाह पंहिंजे पाक क़ुरान करीम में तो फरमाए त व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। ऐं मुंहिंजा बाना, मां रब थी करे वाइदो थो कयां त जीअं तूं शुक्र कंदो वेंदे, मां रब तोखे वधाईंदो ॾींदो वेंदुसि। अगर जवानीअ ते मां अल्लाह जो शुक्रानो अदा कयई त मां अल्लाह तुंहिंजे जवानीअ खे अञा बरकत वारो बनाईंदुसि। अगर पंहिंजे सूंहं ते मां अल्लाह जो शुक्रानो अदा कयई त मां अल्लाह तुंहिंजे सूंहं में अञा निखार पैदा कंदुसि। अगर मां अल्लाह जेका तोखे इज़त ॾिनी आहे, रुतबो ॾिनो आहे, अगर उन ते मां अल्लाह जो शुक्रानो अदा कयई त मां अल्लाह अञा बि तुंहिंजे इज़त में इज़ाफ़ो कंदुसि। पर आयत जो अॻियों हिस्सो बि ॿुधो, मुंहिंजो रब फरमाए थो वल इन कफरतुम, वल इन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। ऐं मुंहिंजा बाना, जेकॾहिं पंहिंजे सुहिणनि कपड़नि खे ॾिसी करे ऐं उन कपड़नि जे मौज में मस्त थी वे, पंहिंजे सूंहं खे ॾिसी करे पंहिंजे पाण खे सुहिणो सम्झणु शुरू कयई, पंहिंजे जवानीअ खे ॾिसी करे पंहिंजे पाण खे जवान मर्द सम्झणु शुरू कयई, पंहिंजे कुर्सीअ इज़त दौलत खे ॾिसी करे पंहिंजे पाण खे अलाए छा सम्झणु शुरू कयई, ऐं मां अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो न कयई त मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, मां बेनियाज़ रब हां, मां बेनियाज़ रब हां, जेको ॾियण ते क़ादिर आहे उहो वापसि वठण ते बि क़ादिर आहे। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो वल इन कफरतुम। ऐं मुंहिंजा बाना, अगर नाशुक्री कयई त पोइ इन अज़ाबी लशदीद, इंतज़ार कर। अगर सुहिणो आहीं त तुंहिंजी सूंहं खसे छॾींदुसि, जवान आहीं तुंहिंजी जवानी खसे छॾींदुसि, दौलतमंद आहीं तुंहिंजी दौलत खसे छॾींदुसि। मां ख़ुदा खां पुछण वारो कोई नाहे, मुंहिंजो सुहिणो रब फरमाए थो। ऐं मुंहिंजा बाना, तूं मुंहिंजो हईं, मां तुंहिंजो हां। इहो रिश्तो मां अल्लाह तो सां ॻंढियो आहे, ऐं इहो रिश्तो तोखे मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार ॿुधायो।
छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो सुहिणो करीम रब हज़रत मूसा कलीमुल्लाह तबियत मुंहिंजी एतिरी नासाज़ आहे जो मुंहिंजी नियत इहा हुई त 9:30 बजे मोटी ईंदुसि, पर पोइ दोस्तनि जे हाल खे ॾिसी करे सब्र कयो अथऊं। अलाह कंदो जेके 2-3 मिंट ॻाल्हाए सघियासीं तबलीग जी नियत सां। हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते जॾहिं अल्लाह जे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में कलाम करण जे लाइ वेंदो हुयो त पोइ रस्ते में माण्हू सवाली अॻे ई सवाल खयो वेठा हूंदा हुया त ॼाण अल्लाह जो नबी वियो त असां सवालड़ो अर्ज़ कंदासीं। ऐं मुंहिंजा दोस्त हिकिड़ो कारोबारी माण्हू जंहिंखे अल्लाह ॾाढियूं बरकतूं अता फरमायूं उहो अर्ज़ थो करे ऐं अल्लाह जा नबी अल्लाह जे दरबार में अर्ज़ कजां त मुंहिंजा मौला हेतिरो कुझु मूंखे ॾेई छॾियो अथई, हाणे त मूंखां संभालियो बि नथो पुॼे। मौला हाणे कुझु ॿियनि खे बि ॾे, मूंखां घणो थी वियो आहे। अल्लाह जे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो ठीकु आहे। अॻिते हलिया, हिकिड़ो ॿियो जवान मिलियो, उन निहारे चयो ऐं अल्लाह जा सुहिणा नबी अल्लाह जे दरबार में अर्ज़ कजां त सॼी ज़िंदगी मूं ॾुखनि में गुज़ारियो आहे, परेशानियुनि में गुज़ारियो आहे, जिस्म ते पाइण जे लाइ कपिड़ा बि कोन्हनि, आख़िर मूं कहिड़ो ॾोह कयो आहे। अल्लाह खे अर्ज़ कजां त रब जे ज़ात मुंहिंजे मथां बि का महिरबानी फरमाए। तवील किसो आहे, मां सिर्फ़ इहे 2 ॻाल्हियूं अर्ज़ करण थो चाहियां। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह दरबार खुदावंदी में पहुची अर्ज़ थो करे या अल्लाह फलां शख्स अर्ज़ कयो आहे त मुंहिंजा मौला हेतिरी कुशादगी अता कई अथई, कुझु मूंखां वापसि वठ, मूंखां संभालियो नथो पुॼे। त मुंहिंजे बेनियाज़ रब उन शख्स जे लाइ जवाब इनायत फरमायो त ऐं मुंहिंजा सुहिणा मूसा उन शख्स खे वञी चयो त मां अल्लाह तुंहिंजे रोज़ीअ खे घटि कीअं कयां। मानी खाई चवीं थो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पानी पी चवीं थो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सुकून जूं 2 विखूं खणी चवीं थो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पुट खे ॾिसी चवीं थो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजे रब फरमायो ऐं मुंहिंजा मूसा इन खे चओ त तूं हर ॻाल्हि में मां अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो अदा थो करी। मां रब जो वाइदो आहे जेको शुक्रानो अदा कंदो आहे उन जे रिज़्क़ रोज़ीअ में ख़ुशियुनि में कटवती न कंदो हा पर अञा बि वधाए ॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ ज़रा गौर कर। वरी हज़रत मूसा कलीमुल्लाह उन शख्स जे लाइ अर्ज़ कयो ऐं मुंहिंजा रब्बे ज़ुल जलाल फलाणो शख्स जिस्म ते कपिड़ा बि पातल न अथसि, वारीअ जे दड़े ते वेठो आहे, वारीअ सां पंहिंजे जिस्म खे ढकियो वेठो आहे। ऐं मुंहिंजा बेनियाज़ रब उन अर्ज़ कयो आहे त ऐं मुंहिंजा सुहिणा करीम रब छा मुंहिंजे लाइ एतिरो कुझु न आहे जो मूंखे कपिड़ा ॾी त मां पंहिंजा कपिड़ा ढके पायां। मुंहिंजे बेनियाज़ रब हुकुम कयो ऐं मुंहिंजा कलीम उन खे वञी चयो त जंहिं हाल में मां ख़ुदा उन खे रखियो आहे उन हाल ते मां अल्लाह जो शुक्रानो अदा करे। हज़रत मूसा कलीमुल्लाह मोटियो, पहिरीं उहो ई शख्स मिलियो जंहिंजो जिस्म नंगो हुयो, वारीअ सां ढकियो वेठो हुयो। अल्लाह जे नबी खां चवे थो ऐं सुहिणा कलीम मुंहिंजो सवाल। अल्लाह जे नबी फरमायो, अल्लाह जवाब इनायत फरमायो आहे त जंहिं हाल में मां ख़ुदा तोखे रखियो आहे इन हाल में शुक्रानो अदा कर। जवाब ॾियण लॻो ऐं अल्लाह जा नबी पाइण जे लाइ कपिड़ा कोन्हनि, खाइण जे लाइ पूरी मानी कान्हे, इन में बि रब जो अञा शुक्रानो अदा कयां, इन में बि शुक्रानो अदा कयां। मुंहिंजा दोस्त बस एतिरे चवण जी देर हुई, अल्लाह जो नबी हीअं थोड़ो विखूं अॻिते थो खणे। अल्लाह जे तरफ़ खां मीकाईल खे हुकुम थी वियो, हिकिड़ो तूफ़ान आयो जंहिंखे सिंधीअ में पाण वाचूड़ो चवंदा आहियूं। अहिड़ो वाचूड़ो आयो जो हुन जे जिस्म ते जेका वारी या पन जंहिंसां पंहिंजी ओघड़ ढकियो वेठो हो, वाचूड़ो सभु खणी वियो,
बिल्कुल तुक नंगो थी बीही रहियो हेडे होडे हथन सा पाण खे लिकाइण लगो मुझे हजरत मूसा कलीमुल्लाह चयुस ऐ अल्लाह जा बाना तोखे खबर नाहे त अल्लाह जे रज़ा में जेको राज़ी न रहंदो आ नाशुक्री कंदो आ त मुझो अल्लाह उन जे ला अज़ाब तैयार कंदो आ। ऐ मुसलमान जरा सोच कुरान करीम जूं आयतूं तोखे पढ़ी थो ॿुधायां गौर कर अॻिते हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं उन सुखे सताबे वटि पहुतो उनखे फरमायऊं ऐ अल्लाह जा बाना तूं जेॾी महिल त मैं चवई तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह चईसि चवंदो हाँ चई पोइ रब तो चवे जेको शुक्र कंदो उन जी रोज़ी पोइ न घटाईंदो। सुभान अल्लाह तू शुक्र करण छॾ अल्लाह तुंहिंजी रोज़ी घटाईंदो। उन जो जवाब ॿुध मुसलमान हज़रत मूसा खे तो चवे ऐं अल्लाह जा नबी जंहिं रब हेॾा कुर्ब कया आहिनि मां उन जो शुक्रानो अदा कीअं न कयां जंहिं मुंहिंजे बेनियाज़ रब हेतिरी मेहरबानी कई आहे मां उन जो शुक्रानो अदा कीअं न कयां ईअं नथो थी सघे। अल्लाह जे नबी फरमायो जे तूं शुक्र करण कोन छॾींदे त मुंहिंजो रब बि तुंहिंजे रोज़ीअ में वधा बरकत ॾियण कोन छॾींदो इहा वधंदी रहंदी दुनिया खाईंदी रहंदी खुटंदी कान। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त दीन ॾाढो सवलो आहे इस्लाम ॾाढो सवलो आहे अल्लाह खे राज़ी करण ॾाढो सवलो आहे ॾाढो सवलो आहे ॾाढो सवलो आहे रुॻी थोरो इन पंहिंजे अंदर में झाती पाए। लतीफ़ सरकार फरमायो वञी छो वणकार सुभान अल्लाह वञी छो वणकार अदा तू हित न गोली हो तखे लिको कीन लतीफ चे बारो चोबे पार थी सती बधु सदरो प्यार पिरत पुनलसी पार तिहा पोइ निहार तत्तो में देरो दोस्त जो। सुभान अल्लाह। अल्लाह जे कामिल वलीय भिट ते रहण वारे बादशाह हजरत सोने अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैहि सिंधी जुबान जे सोने शायर तो असा के अल्लाह जे कुर्ब जो दस ॾिनो आ त मुझे बेनियाज रब खे मुझे सोने करीम रब खे हुते हुते ॻोल्हण वारा मुझो अल्लाह तोखे हुते हुते कोन मिलंदो मुझो करीम रब तोखे मिलंदो त तुंहिंजे ई अंदर में मिलंदो। सुभान अल्लाह। जो त मुंहिंजा दोस्त अज़ीज अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बानड़ा मुझे बेनियाज रब महबूब करीम अलैहिस्सलात वस्सलाम जे उम्मत जे मथा केतरा करम कया हन। मां कुरान करीम जी आयत पढ़ा गोठ दिलावर खान जतोई जे अंगण ते वेहण वारा जरा कुरान करीम दे गौर कर मुझो बेनियाज रब तो फरमाए व इज कुल्तुम या मूसा लन नस्बिरा अला तामिन वाहिदिन फदउ लना रब्बक युखरिज लना मिम्मा तुंबितुल अर्द मिन बक़लिहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ मुझा भा ऐ मुझा मुसलमान नौजवान भा दीन जे जलसे जो मकसद आ दीन जे जलसे जो मकसद आ उहो कहिड़ो आ जीअं न धोबीअ जो कमु हूंदो आ कपिड़े खे धोए दीन जे पैगाम ॾियण वारे जी बि इहा ज़िमेवारी आ
त अल्लाह जो कलाम ऐं अल्लाह जे महबूब जो फरमान ऐं औलिया अल्लाह जी अज़मत खे उन अंदाज़ में बयान करे जीअं ॿुधण वारे जे दिल जे कल्ब जी कट लहे त मुंहिंजो सुहिणो रब राज़ी थी पवे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सुने बेनियाज रब फरमायो हजरत मूसा अलैहिस्सलाम वटि पंहिंजी उम्मत आई, बनी इसराइल जी कौम आई। ऐ अल्लाह जा नबी, हिकिड़ो ताम खाई खाई थकजी पिया हूं, हाणे हिकिड़े ताम ते गुज़र नथा करे सघूं। ऐ अल्लाह जा सुहिणा नबी, अल्लाह जे दरबार में अर्ज कर, अल्लाह जे दरबार में सवाल कर त मुझो सुनो करीम रब पंहिंजे कुदरत सां ज़मीन मां कुछ ॿिया बि ताम पैदा फरमाए, कुछ ॿिया ताम भी पैदा फरमाए। हिकिड़े ताम ते असांजो गुज़र नथो थिए। अल्लाह जे नबी हजरत मूसा कलीमुल्लाह जी उम्मत हिकिड़ो ताम खाई खाई थकजी पे, ॿिए ताम जे लाइ अल्लाह जे नबीअ जे दरबार में अची दुआ घुराए। ओ मुझे मदीने वारे मीर जा उम्मती, जरा गौर कर, मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो गरीब में गरीब उम्मती, भले गॾह गाॾे हलाइण वारो हुजे, 24 कलाकनि में गणे ॾिस त रब उनखे घणा ताम नसीब कया आहिनि। सुभान अल्लाह। पर पोइ बि शुक्र नाहे मुंहिंजा दोस्त, पर पोइ बि शुक्र नाहे। जंहिंखां पुछ चवे थो यार 5 लख आहिनि, बस मुर्गी 6 लख कोन था थियनि। कंहिंखां पुछ चवे थो यार मूं वटि हीअ शइ आहे, हीअ कान्हे का। सोहणे महबूबे सुबहानी, शहबाज़े लामकानी, सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइन था, ओ दुनिया जे आलो पंहिंजो हाल बयान करण वारा, सुभान अल्लाह। दुनिया जे आॾो पंहिंजे दिल जा सूर ॿुधाइण वारा, दुनिया जे आॾो पंहिंजे ॾुखनि जा दास्तान ॿुधाइण वारा, दुनिया के ॿुधाइण जे बजाय कॾहिं आधी रात जो उथण सिख। दुनिया सजी आराम में हुजे, दुनिया सजी निंड में हुजे, तू हेड़े सियारे जे अंदर थधड़े थधड़े पाणीअ सां वुज़ू करे मुसल्लो विछाए अल्लाह जे दरबार में कॾहिं रोई रोई सदड़ा करे ॾिस, दुआऊं घुरी ॾिस। मुंहिंजो बेनियाज़ रब उहो आ जो जेकॾहिं बुतन जो पूॼारी भुल में अल्लाह जे ज़ात के हिकिड़ो दफ़ो सॾु कंदो आ, मुंहिंजो बेनियाज़ रब 10 दफ़ा उनखे जी मुंहिंजा बाना, जी मुंहिंजा बाना जो जवाब ॾींदो आ। सुभान अल्लाह, सुभान ऐ मुसलमान, जरा अखियुनि खे आलो करण सिख। इहा जवानी सदाई कान हूंदी, इहो हुस्न सदाई कोन हूंदो, इहा दौलत सदाई कान हूंदी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कहीं आया कहीं वया हलिया हिन दुनिया जे मथां, लेकिन हमेशा उन्हनि जो नालो रहंदो आ जेके ज़मीन ते रही करे पंहिंजे करीम रब सां प्यार कंदा आहिनि। अल्लाह। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना मस्ताना। हिकिड़ो बादशाह बीमार थियो, केरु बीमार थियो जवाब ॾे। बादशाह थोड़ो ॻाल्हाईंदा अचो। ॻोठ दिलावर खान जतोई जे अंदर ए प्रोग्राम हाजी बशीर अहमद जतोई, इंस्पेक्टर मोहतरम मोहम्मद अमीन जतोई, हाजी मोहम्मद हारून जतोई, इंजीनियर खमीसो खान जतोई ऐं जतोई बिरादरीअ जे तरफ़ खां हे प्रोग्राम रिथियो वियो आहे। ख़ुसूसन जेको
सऊदी अरब में रहण वारो असांजो दोस्त मियां हाजी लखमीर खान जतोई, अल्लाह ताला उनखे भी सलामत रखे। थोड़ो तवज्जो कयो हिननि सभिनी ॻाल्हियुनि मां अगर न हिकड़ी ॻाल्हि भी कंहिंजे अंदर में वेही वई, ऐं मुंहिंजा दोस्त याद रखजां, ये दुनिया आखिरत ॿई रब सोनियूं करे ॾेई छॾींदो। वक्त जो बादशाह बीमार थी पियो, केर बीमार थियो, थोड़ो ॻाल्हायो, केर बीमार थियो। वक्त जो वक्त जो बादशाह बीमार थी पियो। बादशाह वटि कहिड़ी शइ जी खोट हुई, हकीम अची विया, तबीब अची विया, हर हकीम पंहिंजी दवा ॾिनी, मर्ज़ वधंदो वियो। तबीबन पंहिंजी दवा ॾिनी, मर्ज़ वधंदो वियो। बादशाह अज जे पाकिस्तानी बादशाहन वांगुरु कोन हुयो, जंहिंजो यकीन इहो हुजे त जेकॾहिं सिंध में बीमारी न छॾियो इस्लामाबाद हलियो वेंदुसि, इस्लामाबाद में बीमारी न छॾियो लंडन हलियो वेंदुसि, लंडन बीमारी न छॾियो अमेरिका हलियो वेंदुसि। इहो दुनियादार जी सोच आहे, पर जेकॾहिं कंहिं दीवाने मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे मस्ताने खां पुछंदे त तोखे बीमारी नथी छॾे काॾे वेंदे, ओ हिकिड़ो ई जवाब ॾींदो, जेकॾहिं मुंहिंजी बीमारी ख़त्म करणी अथव त मूंखे महबूब जे मुल्क मदीने ते छॾे अचो। छो त दौलत वारे खे यकीन आहे त मूं वटि वीज़ा बि अचे वेंदी, पैसा बि अचे वेंदा। मिस्कीन खे यकीन आहे त पंहिंजे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा ते यकीन आहे। छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो, चाको थी दुस मदीनो घुमाए अचो। छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो, चाको थी दुस मदीनो घुमाए अचो। मुझे दरे तनजबी का दवा कान आ, मुझे दर तनजबी का दवा कान आ, मूंखे आका जे दर ते घुमाए अचो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वक्त जो बादशाह ऐं हाजी लखमीर वक्त जो बादशाह बीमारी नथी छॾे। ऐं अदा मोहम्मद हारून हकीमन इलाज कया, बीमारी न छॾियो, तबीबन दवाऊं ॾिनियूं, बीमारी न छॾियो। उन इएं कोन चयो त मूंखे ॿिए मुल्क ॾे खणी हलो, छो त नेक बादशाह हुआ। हुन जे दिल में ख़्याल आयो त जेका बीमारी दवाउनि सां ख़त्म नथी थिए, यकीनन इन बीमारीअ खे कंहिं दुआ जी ज़रूरत आहे। अज़ीज़ाने मन, जॾहिं बादशाह सलामत तबी हकीमन तबीबन जे दवाउनि खां मुंहिंजा दोस्त ला दवा थी वियो, उन बादशाह ऐलान कयो त जेको भी दवा खणी ईंदो, दवा लगे न लगे, जेका पैसा घुरंदो मां उनखे पैसा ॾेई छॾींदुसि। अंदाज़ो निहार अल्लाह जे रज़ा खे हासिल करण जो बादशाह खे यकीन हुयो त यकीनन हकीम तबीब त दवाऊं खणी आया, फर्क कोन पयो। हाणे के ग़रीब ईंदा जन जे दुआउनि जे करे मुंहिंजो रब मुंहिंजे मर्ज़ खां शिफ़ा ॾेई छॾींदो। जीअं ऐलान थियो, केतिराई गरीब कोई वणन जा पन घोटे के दुनिया जा हथरादू नुस्खा ठाहे बादशाह वटि आया।
कतारुन में रोज अचे बीहंदा हा बादशाह के दवा ॾेई करे ख़ास करे जन जो औलाद या जन जो दोस्त या मिट माइट खे दवा असर नथी करे जरा उहे गौर सां ॿुधजो छो त सदन जे ॿुधण वारो यार मौजूद सुभान अल्लाह ऐ मुसलमान गौर सां ॻाल्हि ॿुधजा जॾहिं बादशाह वटि माण्हू ईंदा विया नुस्खा ॾींदा विया पैसा वठंदा विया बादशाह रखंदो वियो हिकिड़ी बेचारी बेवहने को सालिह औरत भी बादशाह जे बादशाही में रहंदी हुई अल्लाह उनके हिकड़ो बचड़ो अता फरमायो हुयो उन औरत सजी जिंदगी मेहनत मजूरी करे पंहिंजे बचड़े के हलाल जे रोज़ीअ ते ताते वनड़ो कयो हो उन मासूम बचड़े पंहिंजे अम्मा खे चयो ओ मुंहिंजी जी जल अम्मा जी मुंहिंजा बचड़ा अम्मा बादशाह ऐलान कयो आहे त जहिड़ी वणेव दवा खणी अचो पैसा जेतिरा चवंदव ॾींदुसि अम्मा मूंखे इजाज़त ॾे मां बि का दवा ठाहे खणी वञा बादशाह खां वञी पैसा वठी अचां पंहिंजो ग़रीबी हाल ख़त्म थी वेंदो अम्मड़ निहारे ऐं मुसलमान गौर कर अम्मड़ निहारे पंहिंजे बचड़े खे जवाब ॾियण लॻी ऐं मुंहिंजा बचड़ा सॼी ज़िंदगी हराम कोन खाधो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो कर सजी जिंदगी हराम कोन खाधो आ हलाल जे रोज़ीअ ते बचड़ा तोखे तातियो आ न मां हिकमत थी ॼाणा न तूं हिकमत थो ॼाणी कूड़ जी दवा बादशाह ॾे कोन खणी वेंदासीं अल्लाह ॾियण वारो आ उहो ई पंहिंजे गंज मां ॾींदो बचड़े ज़िद कयो अम्मा अगरि इजाज़त न ॾींदी मां मानी खाइण छॾे ॾींदुसि मां हूंदी आ बचड़े जे आॾो मजबूर थी करे चवण लॻी ऐ मुंहिंजा बचड़ा अॼु